घुरिया आहिनि। जॾहिं मूं हुन डिफॉर्मेशन जो नोटिस मोकिलियो त हाणे ख़ैर हुन मूंखे ऑफिस में छा छा चयो ऐं उहो कोन थो तव्हांखे ॿुधायां, त हुनखे मूं चयो तव्हां जेका चओ पिया न इहे मां लिखी ॾेई छॾियो ऐं मां सॼियूं शयूं ख़तमु करे वेंदुसि। त ख़ैर आउं वधीक कोन थो ॻाल्हायां, चई सर इन सां न असांजी साख ख़राबु थींदी। मूं चयो अव्हांजी साख असांजी साख ख़राबु कोन थींदी, जेका अव्हां असांजे लाइ हेॾो घटि वधि ॻाल्हायो। अनफॉर्चुनेटली वो सॼियूं शयूं आउं मिटी में विझी थो छॾियां, पूरे थो छॾियां। ऐं अचण वारो ॾिसो सर, ही जेके अव्हां हिते वेठा आहियो, साहब वेठल आहे, ईअं दोस्त तकरीर करे विया आहिनि, इहे सभु वेठल आहिनि। अव्हां जेके आहियो न अचण वारी नस्ल खे ठाहिण वारा माण्हू आहियो। अगरि अव्हां ई ख़राबु आहियो त अॻियां नस्ल त बर्बादु आहे। पोइ उन मां का उमेद न रखिजो नस्ल मां, त असांजी नस्ल छा थी करे। टीचर्स बि कुझु करणु आहे। ऐं सभिनि खां हर शइ खे शॉर्ट कंदे अव्हां सां ॻाल्हि खे थी थो करियां। अव्हांजी इलेक्शन जी डेट अची चुकी है, इन में इलेक्शन अव्हां ई कराईंदव। इलेक्शन असां मॉनिटरिंग कंदासीं सिर्फ़ु। अगरि इलेक्शन कराइण में अव्हां जमाली साहब वांगुरु वरी अव्हां बि नाकाम थी विया त पोइ असांखे कसूरवार करार न ॾिजो। आई नो कि हिन खां पोइ वरी हिकिड़ी पिटीशन वेंदी, उन पिटीशन में प्लेंटिव को और ॿियो को हूंदो, डिफेंडेंट में उहे ई माण्हू हूंदा जेके पिटीशनर ई हूंदा। त आउं अव्हांखे वरी गुज़ारिश पियो करियां, भंगवार साहब जी मदद कजो, इलेक्शन कमेटी मदद कजो, मॉनिटरिंग कमेटी मदद कजो। जेतिरो जल्दी थी सघे अव्हां पंहिंजी इलेक्शन करायो ऐं अव्हां पंहिंजी इन जॻहियुनि ते अची वियो, ठीकु है। ऐं जेके बि पंहिंजो पाण खे हींअर चेयरमैन PTLF चवनि पिया, प्रेसिडेंट चवनि पिया, बाबा मां प्रेसिडेंट न आहियो, 2 सालनि लाइ ईंदा आहियो, तव्हां 3 लाइ 3 साल जेको बायलॉस चए थो उनखे गुज़रंदे बि 2 साल थी हलिया आहिनि। हाणे अव्हां सो बोल्ड आहियो, मञी वठो, ठीकु है, इन ॻाल्हि खे मञो। अगरि अव्हां पंहिंजो पाण खे सो बोल्ड कोन था मञो त 5 कोर्टुनि अव्हांखे ख़िलाफ़ जजमेंट ॾेई चुकी आहे। उनखे ॾिसो, कानून जी ख़िलाफ़वर्ज़ी न करियो। अव्हां पंहिंजो पाण खे महिरबानी करे अकॉर्डिंगली लॉ जे मुताबिक़ अव्हां वापसि अचो। भंगवार साहब जे अंडर हाणे अव्हां अची एज़ अ इलेक्शन विड़ो। ऐं अव्हांखे आउं कसम खाइण लाइ तयारु आहियां, हिते जेके बि माण्हू वेठल आहिनि सभिनि खे ॿुधायां पियो, मुंहिंजो न को सिकंदर जो सां को वास्तो आहे, न को आउं हिननि माण्हू हिननि ॿिए कंहिंखे सुञाणो थो। मूंखे हींअर भाउ ॾेखारियो अथनि, चयो नुमान मरी आहे मीरपुर खां जो। सीरियसली ज़िंदगी में पहिरीं नई मुलाक़ात थी आहे मुंहिंजी, मां कोन सुञाणा। पर आउं अव्हांखे त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, इलेक्शन मेरिट ते थींदी, प्योरली मेरिट ते थींदी, कंहिंखे बेईमानी करणु कोन ॾींदुसि। आउं अव्हांखे अॼु वाज़े पियो ॿुधायां, कंहिंखे कोन, मूंखे किथां खां बि फोन आयो, बेईमानी करणी जेको बि कराईंदो या त आउं कोन हूंदुसि या इलेक्शन न्यूट्रल थींदी। पोइ सिकंदर जतोई या मां केरु खटे या न खटे, आई डैम केयर, आई एम ओनली केयर अबाउट मेरिट। सिर्फ मेरिट होगी, मेरिट के अलावा कुछ नहीं होगा। और मुझसे कोई गलत उम्मीद मत रखिएगा। फिर मुझ पे जितने हजारों करप्शन के इल्जाम लगाते रहे, करते रहे, आई डोंट माइंड, इवन आई डोंट केयर। सीधी बात है, मुझे कोई मसला नहीं है मुझ पे इल्जाम लगाएं, क्योंकि मेरा मादी भी क्लियर है और आने वाला मुस्तकबिल भी क्लियर होगा। ये टके की चीजों पे ना मैं आने वाली कौम को, आने वाली नस्लों को बर्बाद होने नहीं दूंगा। करप्ट उस्तादों को लाके यहाँ पे आएगा तो फिर आएगा। जिंदाबाद। ठीक है जी, आप लोगों की बड़ी मेहरबानी, मेरी वजह से आप लोगों को वक्त देना पड़ा। आप लोगों की बहुत हैसियत है कौम में, दुनिया में, हर जगह में। उस्ताद एक बहुत बड़ा नाम है। ठीक है जी, हम आगे बढ़ते हैं। मैं हलफ के लिए इनवाइट करता हूँ अब्दुल खालिक भंगवार साहब। मैं मजीद एक और बात बता दूं आपको, इनमें से एक मेंबर वैकेंट है। वो कोई साहब थे, वो जमाली साहब के ग्रुप में चले गए, अभी तक उसको हमने इंडक्ट नहीं किया है। आई डोंट नो मैं करूँगा या ना करूँ, लेकिन अभी तक वो वैकेंट है। चले जी, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। आऊं नालो अब्दुल खालिक वल्द ज़ात भंगवार, औदो चेयरमैन इलेक्शन कमेटी PTLF सिंध, मरकजी इलेक्शन कमेटी ऑल सिंध प्राइमरी इलेक्शन कमेटी ऑल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन सिंध। अल्लाह ताला के हाजिर नाज़िर जाने इकरार करियां थो हाजिर नाज़िर जाने इकरार करियां थो त मां PTLF जे आइन के
त मां PTLF जे आइन खे चङी तरह पढ़ियो ऐं सम्झियो आहे। चङी तरह पढ़ियो ऐं सम्झियो आहे। मां हलफ़ खणी चवां थो त मां हल्फ़ खणी चवां थो त मां PTLF इलेक्शन PTLF जी आइन मुहब कराइण जो पाबंद रहंदुसि। जी इलेक्शन PTLF जे आइन मूजिब कराइण जो पाबंद रहंदुसि। PTLF जी आइन मूजिब फैसला करण जो पाबंद रहंदुसि। PTLF जे आइन मूजिब फैसले करण जो पाबंद रहंदुसि। पसंद नापसंद के कॾहिं बि फैसले ते हावी थियण न ॾींदुसि। पसंद नापसंद के कॾहिं बि फैसले ते हावी थियण न ॾींदुसि। PTLF तंज़ीम जी साख खे बरक़रार रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि। PTLF तंज़ीम जी साख खे बरक़रार रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि ऐं तंज़ीम सां वफ़ादार रहंदुसि। ऐं तंज़ीम सां वफ़ादार रहंदुसि। दुआ आहे त रब पाक सदके रब पाक सदके पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मूंखे हलफ़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हल्फ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। इंशाल्लाह फ्री एंड फेयर इलेक्शन डे। बाद दुआ करो, दुआ अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व अला आलि सब इलेक्शन में इंशाल्लाह हमारे साथ इहो ई तवक्का रखे कमेटी उन ते फेयर एंड फ्री इलेक्शन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। साईं मुबारक हुजनि तव्हांखे। साईं खोड़ सारी मुबारक हुजनि तव्हांखे।